आगा कंदा हलूं त ज़ोब जे इलाइक़े संवाज़ा में सिक्योरिटी फोर्स जी कार्रवाई में 3 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR मूजिबि फोर्स जी कार्रवाई में भारतीय हिमायत याफ़्ता 3 ख़ारजी मारिजी विया आहिनि। ISPR मूजिबि मारिजियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथियार आयो। सिक्योरिटी फोर्सिस मुल्की सरहदुनि जी हिफ़ाज़त ऐं अमन तबाह कंदड़नि खे साज़िश नाकाम बणाइण लाइ पुरज़म आहे। इहा अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त ज़ोब जे इलाइक़े संबाज़ा में सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई में 3 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR मूजिबि फोर्स जी कार्रवाई में भारतीय हिमायत याफ़्ता 3 ख़ारजी मारिजी विया। ISPR मूजिबि मारिजी वियलनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ आयो। सिक्योरिटी फोर्सिस मुल्की सरहदुनि जी हिफ़ाज़त ऐं अमन तबाह कंदड़नि खे साज़िश जी नाकाम बणाइण जी लाइ पुरज़म आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर के हवाले सां त ज़ोब जे इलाइक़े संबाज़ा में सिक्योरिटी फोर्स जी कार्रवाई में 3 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR मूजिबि फोर्स जी कार्रवाई में भारतीय हिमायत याफ़्ता 3 ख़ारजी मारिजी विया आहिनि। ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ आयो। सिक्योरिटी फोर्सिस मुल्की सरहदुनि जी हिफ़ाज़त ऐं अमन तबाह कंदड़नि खे साज़िश नाकाम बणाइण लाइ पुरज़म आहे।